मोहब्बत थिया ना तुझे तुझे खे भी हिन रसूले ऐं कालू पस्त ठोकिया पर पियो होने कालू लगाम ने पदे ज़बान खे जे मुझे तडे ते हल न हुजिया त पूरा फस्ट कलेक्शन जो वाए कढाया असा वेरी आयो वेरी कुर्बान जा कुर्बो तो जो देता जना रखंदो हाँ कातिल आया पाजे जुदे दो कने मां पाजे खे मारे सका तो तू ऐ तो जो ही समाज मुझे के छाछ जो कातिल है आए हिक कातिल के बुधाइण सा मुखे छाम लगो मुखे बस तू पाजो कम कर हरा गोली या कालू ई दुनिया दिसंदी त पंजन जा वेरी के थे भाई ए रसूलो पंजन जो वेरी तो भी थी दिखाए दो सलाम वालेकुम बाबा जी बाबा जी सेठ जुनेद साहब जी बाबा जी बाबा सेठ जन साईं जन रात कराची का आया आहिनि
तूं पिया नारंग बस कलाक ॾेढ में उथंदा जी जी हाज़ुर हाज़ुर बाबा मां तव्हांजो मैसेज ॾियां थो बाबा अॼु ई साईं जन उथी आयो तव्हांजो ॿुधायां थो जी बाबा तव्हां ख़ुशि आहियो न बाबा ख़ैर हा असां ग़रीबनि जी पार थो ॾिए बाबा जी जी मां नौकर खादुमि साॻी पघार में बाबा ठीकु आहे बाबा ठीकु आहे ओके ओके ख़ुदा हाफ़िज़ बाबा ख़ुदा हाफ़िज़। हाणे हाणे शेड झूने ताईं फोन आहे चई मां साईं जन सां ॻाल्हाईंदुसि ऐं उहो लालू वारा खेरू वारा बाबा जे कलर लाइ आया पंहिंजा हारी ॿार इंतज़ारु पिया कनि ठीकु आहे मां सेठ जुनेद सां ॻाल्हाए थो वठां बाक़ी रही ॻाल्हि पंहिंजे हारियुनि जी कलर जूं कल्ह ॿ गारियूं मूं मोकिलियूं तमामु पंहिंजे कमदार जे हथ ते हा जेके पाण वटि हारी वेठा आहिनि इन्हनि खे मानी मानी खाराए चङी तरह इन्हनि खे पोइ रवानो कजांइ ईअं न छॾिजनि बाबा पाण बि उन्हनि जे ई पघार मां था खाऊं पर मां कुझु ॾींहंनि लाइ कराची थो वञा ठीकु आहे पोयों जो ख़ासि ख़्यालु रखजांइ अस्सलाम वालेकुम भाउ कॾहिं भाउ छा हाल आहे जरा हिकिड़ो निमानो अर्ज़ु आहे तव्हांजो नौकर आहे इन जी ज़रूरत आहे असांखे असांजो नौकर हुयो 2 टे ॾींहंनि जा कम जा निकिरी वियो आहे जी 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 वॾी महिरबानी सर वॾी महिरबानी हूअं ई फराज़ सचो ईमानदार माण्हू आहे जी जी असांखे हिन जो क़दुरु आहे इन जे करे तव्हांखे असां चयोसीं वॾी महिरबानी वॾी महिरबानी
सॼो ॾींहुं थी कमु करी कोई थकिजी नथी थिए। बाबा मां न कंदमि ॿियो केरु कंदो? धीअ रब ॼमार ॾींदई। आमीन बाबा। ठीकु आहे धीउ, जल्दी मानी खणी आ, बुख बि ॾाढी लॻी आहे। बाबा तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। सेठ साईं तव्हांजो हुकुम जो बाबा साहब वॾे चयो साईं जन तव्हांखे घुरायो आहे, मां कपिड़नि समेत पहुतो आहियां बाबा। जेको मुंहिंजे लाइ हुकुम। ठीकु आहे बाबा, दोस्त था अचनि, तव्हां जेसि ताईं बंगले जी सफ़ाई करे वठो। जी ठीकु हा आहे तव्हां जी सरकार। हुकुम बाबा। कमु थी वियो? सरकार वरी मां हर तरह जो ख्यालु रखंदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो नंढो अर्ज़ु आहे। मुंहिंजो नंढड़ो पुटु ॾाढो बीमार आहे बाबा। हुन लाइ बि ग़रीब खे 2-3 पैसनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं साईं जन महिरबानी कंदा त मां दुआगो रहंदुसि। बराबरि जी बाबा। तूं घटि न कर। तव्हांजो पुटु ईअं सम्झ मुंहिंजो पुटु आहे। फ़िलहाल तव्हां कुझु पैसा वठो ऐं तव्हां नंढड़े जो इलाजु करायो। ठीकु आहे? मुंहिंजी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो।
पुत्र पुत्र तूने नजरे के खड़ी अस्पताल पहुंच। बाबा बाबा तो कहना हालत में मां खड़ी न तो वनी करे तू वही मुझे गाड़ समझी छोड़ दे बाबा भाग के खड़ी अस्पताल वही अल्लाह खैर सुन दे। या अल्लाह तू असां को केड़ा इम्तिहान तो ने याला इते बाबा दम परवाह थियो याला तू केड़ा इम्तिहान वठी दो पता ना जुल्म थियो कहर थियो बाबा साईं के नाग लॻियो मूंसां काई मदद कयो मुंहिंजे भाउ जो दम परवाह थियो न तव्हां खां सवा अलाह खां सवा मुंहिंजो कोई बि न ख़ुदा जे वास्ते तव्हां मदद कयो। पुट कुर्बान तव्हां फिकर न कयो मां वेठो आहियां तव्हांजो पीउ जिथे बि हूंदो लभी वेंदो जंहिं बि अस्पताल में हूंदो मां हींअर राब्तो करायां थो। हेलो डॉक्टर रमज़ान अदा जुनैद थो ॻाल्हायां सेठ जुनैद यार मुंहिंजे नौकर खे नांग खाई वियो आहे तव्हां वटि आहे अच्छा ख़तरे खां ॿाहिरि आहे ठीकु ठीकु ॾाढो सुठो थियो वॾी महिरबानी वॾी महिरबानी ठीकु आहे मां हाणे अचां थो ओके ओके अलाह रास्ता मटक गई हाँ तो छा समझो तो बची गए। कहाँ भी अड़ी वारदात ना है जैमें रसूलो नाकाम थियो हुजे तो रास्ता मटाए रसूल के बेवकूफ पे बनाई।
नाहे कयो अॼु दिलि थी चए त जेकर शिकार कजे पर हा शिकार घोड़ धागे जो नाहे करणो माण्हूअ जो करणो वॾा इन कम में पोइ देर नाहे करणी सरदार सर सुन लगे छो न डारो रही पूरी जिंदगी रही खाऊं हा सरदार कुझु जुने जो ई रसूल जो भाउ आहे रसूलो असांजो जानी दुश्मन आहे हा दोस्तो तव्हां सही था चओ पर इन कम जे लाइ हथियार ऐं बारूद खपे बारूद ऐं माल हथ करे सेठ जुनेद खे पूरा करे छॾींदासीं के हुक्म मां तो चवां तो हिन खे तूं वठी वञ मां वियुसि त ख़ैर आहे कि मुंहिंजो कोई बचो आहे इन जी ज़िंदगी बचायो मूंखां वधीक आहे न थिए मुंहिंजे कॾहिं बि नथो करे सघां भले मां मरी वञा भले मुंहिंजी जान हले पर मां तोखे नथो करे सघां अहिड़े हाल छा तूं पंहिंजे सेठ जी ॻाल्हि खे वञी नथो हुकुम तुंहिंजो अखियूं पे जे अखियुनि ते आहे त वञ मुंहिंजे बचे खे बचा अल्लाह जो दिनों में अटकाई जाए लेकिन तो जालिम मजला है पुराने जवाब का खेती के जान का असल सीजन में बच्चे कुरान मैंने सहन से जा था मैं कुरान के लगी खेती के जान बस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सेठ जुनेद तू कलाम पाक ॾेई मूंखे वॾो भार विधो आहे अॼु खां पोइ तुंहिंजो केरु मेरे वार विधो नथो करे सघे या अल्लाह तुझे मेहरबान
नज़ीर तू काथे है जेकॾहिं मां तोखे नथी ॾिसां त उदास थी रहां जेकॾहिं तू मुंहिंजी अखियुनि जे अॻियां त मां तमामु ॾाढी महिरबानी करे तू मूंखे पंहिंजो न कंदो कर जेकॾहिं कंहिं अॼु प्रति त मां पोइ तमामु परे हली वेंदुसि मां कॾहिं मिली न सघंदुसि छो त मुंहिंजा कान्हे कुझु सम्झ अल्लाह न कर तू त मुंहिंजे जीअण जो हिकु सहारो इस कालू तू भी थाड़े लाई मां भी थाड़े ऐ तू मुझे यार भी आई दोस्त भी आई पूरे तरह में तो जो नज़ीरे मुझे भाव मथा हमलो कयो नाकाम रही मुझे भाव जुनेद वटि वॾो मान आहे
पर तू ॿुधाए तू हुनजे बारे में छा थो सोचे? रसूला हुकुम कर, तू मुझो यार भी आई भा भी आई। हुकुम कर त नज़ीरे के हींअर जो हींअर खत्म करे छॾिया। न कालू न, जंहिं माण्हू खे तूं मुंहिंजो भाउ थो सम्झे न, उहो मुंहिंजो दुश्मन आहे। दुश्मन कालू, हुन हमेशह मूंखे पंहिंजी जायदाद खां परे रखियो। मां हुनखे हाणे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। कालू, इहो मां सॼो माल पंहिंजे हथनि में मज़बूत करणु थो चाहियां। रसूला तुंहिंजे भाउ वटि हुकूमत जो पूरो पूरो फोर्स आहे, तंहिं करे तूं साम्हूं सां गॾु नज़ीरो हुजणु ज़रूरी आहे। हाँ कालू, तूं ठीक थो चई। मां पंहिंजे भाउ सां सलाह करे वठां, सो ॿिटन सां कालू। बाक़ी रही ॻाल्हि नज़ीरे जी, नज़ीरो त पाण खां परे न आहे। हाँ कालू, अदा जो मूं वटि नंबर आहे, नंबर मिलायांसि थो, ॾिसूं था छा थो थिए। हलो दा, मूंखे ॾाढो दुख थियो, दिली सदमो रसियो। नज़ीरे तव्हां मथां हमलो कयो। मुंहिंजो हुजणु तव्हां वटि ज़रूरी आहे। अदा, इन नज़ीरे में एतिरी हिम्मत ऐं जुरत किथां आई? इन नज़ीरे असांजे खानदान में हथ विधायो। हिकु दफ़ो मां तो वटि अचां, पोइ ॾिस त नज़ीरे खे कीअं थो घुमायां। वो घणो समझायो तोखे भाउ समझी, हाणे तू मुंहिंजो भाउ न दुश्मन आहीं, दुश्मन। लेकिन इहा ॻाल्हि आहे न त सभ खां वॾो ख़तरनाक दुश्मन तुंहिंजो ही भाउ आहे। भाउ कालू, चयोमांइ न तूं मुंहिंजो भाउ न दुश्मन आहे। हमेशह हुन मूंखे पंहिंजी जायदाद खां परे रखियो आहे, पर हुन ॼट खे इहा ख़बर न आहे जेतिरो हुन मूंखे परे रखियो आहे ओतिरो जो मां वेरी आहियां। ऐं आ कालू, ई दुनिया ॾिसंदी त पंहिंजनि जा वेरी कीअं थिबा आहिनि। ई रसूलो पंहिंजनि जो वेरी तोखे थी ॾेखारे थो। दुनिया तो ये हज़म करे। अस्सलामुअलैकुम नज़ीरा। रसूला जे दुश्मन थी आयो आहे त पोइ बि तो ते हथ न खणंदुसि। नज़ीरे कॾहिं बि आयल दुश्मन ते हथ नाहे खयूं। हा, बाक़ी पंहिंजे सॼे खाॿे खां ॾिस त तोखे पंहिंजो मौत नज़र ईंदो। नज़ीरा पंहिंजे दिलि मां जो ख़्यालु कढी छॾ। अॼु रसूलो तुंहिंजो
दुश्मन न पर दोस्ती जो हथ मिलाइण आयो आहे। त पोइ मक़सद जी ॻाल्हि कर। ॾिस नज़ीरा, मुंहिंजे भाउ वटि वॾो माल आहे। छा माल? ऐं उहो माल हर हाल में हथ खणो आहे। नज़ीरा, पोइ हिते पेर नाहे हटाइणो, छो जो रसूले जो असूल आहे। जंहिं बि शइ ते नज़र विझंदो आहे उहा हर हाल में हासिल कंदो आहे। नज़ीरा, रसूला कन खोले ॿुधी छॾ। जेको पंहिंजे भाउ सां सचाई नथो करे सघे उहो ॿिए जो भलो कीअं सोचे सघंदो? यादि रख, मां चवां थो हितां हले वञ। शर्त सेठ जुनैद पाक कलाम जे छां में आहे। हाणे सेठ जुनैद जो केर बि ॿाहिरि विंगो नथो करे सघे। नज़ीरा, सोचे वठ, पंहिंजो मौक़ियो न विञाए। कालू लगाम ने पंहिंजे ज़बान खे, जे मुंहिंजे तॾे ते अल न हुजी हा त पूरो बस्त किलेशन जो वाहे कढाया। बस बस नज़ीरा, बस। वधीक पंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ न कढजाए। जेकॾहिं नज़ीरा लफ़्ज़ निकितो त रसूल जी ज़बान न, हिन जी ज़बान ॻाल्हाईंदी। हा नज़ीरा, शायद तोखे रसूल जी ताक़त जो अंदाज़ो नाहे। वरी बि सोचे वठ, रात बहितर अथई न त रसूलो मूं बि कॾहिं कंहिंखे माफ़ नाहे कंदो। पहिरीं ऐं आख़िरी तोखे वार्निंग आहे। सोचे वठ त बहितर अथई। कालू, लाड़े आला आए कोई इसे बचा। अबे चाहते हो गुदाम बात चाहते हो आपा? अबे तो मुझे सोता अबे चाहते हो अबे ता ना कदम कोयो तो ये अपा अबे बीपी तमा वक्ती तो अचा तो फकीर के जे मुके दारू आयो ने मां उनके वक्ती तो अचा बस वन्या तो इचो तो मोता वन्या तो सोते इते में आए कोई जकी मुझी मदद करे। बाकी तो मुझे बेचारा तो मुके पांचो सो तो बचाए दे मुके मते मते तो मिटियो बाकी तो मुके बचाए दे ये न कर बाकी तो बाऊ तो बता मुके पांचो सो तो बचाए तो कुत्ता के मन दूध जो वास्तो दे मुके पांचो सो तो बचाए दे। बाबा तू को ख्याल न कर दिल जा कर अल्लाह कंदो सही थी वेंदो बाबा अल्लाह वाला जो हबीब कंदो।
बाबा ने सही थी वेंदे उठ बाबा ने उठ उठ सही थी वेंदे अकीदा दाता देना तुझा लख एहसान बाबा तुझा थोड़ा जिंदगी भर मां न लाए सघंदमि मूंखे पंहिंजो सोच बचाए ॾिनई कुर्ब बाबा तुझा कुर्ब थोड़ा ये तुझा मां लाए कोन सघंदुसि खान जेका बि जायदाद अथई हाणे त ॾिसी छा थो न रसूला इन तरीक़े सां न जेको तूं सोचे आयो आहे न हिते मूंखे तूं मारे वञ बाक़ी इहे मां न करणु ॾींदुसि रसूल जेको सोचींदो आहे उहो कंदो आहे तूं जायदाद कीअं न ॾिजो मूंखे रसूला खुदा जे वास्ते सेठ खे न मार जेका मिल गयो जो मां खणी आणे थो ॾियां हल वञिस बाबा ही वठ बाबा खुदा जे वास्ते अजगालू हट खबरदार रसूला कालो सेठ जितने मारे दिल के धार में कर सको या बैग मुझे वाले क्यों नज़ीरा तो मुझो रस्तो रोके सुठो नाहे कयो ही जायदाद असां जी आहे नज़ीरा असां इन जा वारिस आहियूं तूं छा थो सम्झी रसूल के मारण में कामयाब जाए नज़ीरा ना
तो के दादा डाडो बुखार आए हाँ दा मुझे बुखार आए भूख लग गया मानी खावा ना तो भाई मरण तुझा दुश्मन है मां तुझे ला मानी खणी उते ही वे उते ही बस मैं छापे बता सेठ जुनेद के कत्ल करे और जो सजो माल तो पांजे कब हुआ यह की कैसी ताणी गुजर गई कदे थे तो तुझे गलत कमन जे के खां जुदा थी वना फरदान ये न चो तुझी जिंदगी तुझे जिंदगी में थमा मां तोखा सवाल करे मां मन्या तो जिरम ऐं लोही माशरे ऐं कानून सेठ मां न आहियां मां ॾोही आहियां हिन ॻाल्हि में खिलाए ऐं हा जुन जो कातिल पंहिंजो भाउ ऐं मां बिल्कुलु बेकसूर आहियां नज़ीर अखबारन में तस्वीर तुझो थी मां की मना तो तू घट में घट खुद से ही बता भला मां तो पेश न आया ना पर मुंहिंजी ॻाल्हि छो नथी सम्झ हे सभु कूड़ आहे ॻाल्हि खे सम्झ कोशिश कर चङो मां हलां पर अल्लाह जी अमानत सोचे समझी कदम खण तो त मां तोखा सवाल लगा मां तो तोखे एक इंसान दिसण चाहिए पर मुजरिम ने के साजा सहारा चंगो खुदा हाफिज़ दीदार जो दर बंद छो कयो थे दीदार जो दर बंद छो कयो थे मुखे दिसी परे कंध छो कयो थे तुझे करे मु दुनिया छदिया तुझे
हथियार नज़ीरो सेठ जुनेद जो सॼो माल खणी वियो आहे हिनखे हाणे कॾहिं बि न छॾींदासीं मुंहिंजे यार रसूल खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे ख़बर न आहे हाणे हू कहिड़े हाल में हूंदो सरदार पाण वारे यार खे आज़ाद कराए पोइ नज़ीर खे ॾिसंदासीं हा वॾा हाणे जेल ते हमिलो करे पाण वारे यार रसूल खे छॾाए ऐं पोइ ॿियनि खे ॾिसंदासीं हा वॾा असांजो यार सही थो चवे असां मुल्क में पाणियूं ॿार छॾींदासीं अचो साथियो हाणे हिकु हथ कयूं था हाणे मुल्क में ॿाहियूं ॿार छॾींदासीं मुझे यार रसूले मां हथ कढो न त सॼो बस्त तुंहिंजे सीने में हणंदो मां होटल कम जो बाबा खान मजदूर पुरान करे ना है बाबा का तू क्या दो मां पंहिंजी रोज़ी कन सही न कर चाचा मां पाऊं तो बधाए मुखे पिया बनी बाबा केरा तू चोरी कर यार मुखे चो न चो हलो ना बनी ना दुनिया वारा जिया ऐं तक न ॾींदा अरे हाणे खसे खाइणी पवंदी हमलो करे रसूले के जेल में आजाद कर उनके कदे को वापस न करो ये इंतजार है रसूल बाहर अचे न खबर को असांखे हाणे कालू खे ख़तमु करणो पवंदो इन
इन खां पोइ असां हुनखे मारे छॾींदासीं। हुकुम कयो त कानून खे ख़तम करे छॾियो। नज़ीर ऐं नज़ीर असांखे केतिरा अरे कन खोले ॿुधी वञो, जेको पोइ हिते हटियो हुनजी सज़ा मौत हूंदी। अल्लाह जी महिरबानी सां शुक्र आहे पढ़ी वेठा हुजे, पर हिकिड़ी स्टूडेंट लाइफ त तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर हिन महिल जेको माण्हू पढ़े थो हिन खां पोइ पोइते जे लाइ सोचे थो त हिन वक़्तु मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजो पुरम नालो आहे, पोइ हुन हिकु ॾींहुं मूंखे चयो यार दोस्त हे कमु थोरो थिए थो जे तो वटि दम आहे त मां हुनखे हक़ीक़त पुछी, हुन मूंखे चयो था ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे पीउ जा तमामु वास्ता वॾा आहिनि, मूंखे हिकिड़ी सीट मिले थी जेकी सब इंस्पेक्टर जी डायरेक्ट आहे। अच्छा, हा, पोइ हुनजा 7 लख रुपया ऑफर थिया। पाण त मिसकिन आहियां, दिलि त ॾाढी थी चवे, पर हाणे वधीक तव्हां वॾा वेठा आहियो, वधीक सोचो तव्हां बि, मुंहिंजी त दिलि तमामु ॾाढी थी चवे। अदा शेर अली, तूं परवाह न कर, इहो कमु मूं ते छॾे ॾे, अलाह कंदो त सभु कम थी वेंदा, सभु कम थी वेंदा। छो त मूंखां बि पंहिंजे बाबा जी वसियत विसरी न आहे। अदा कुर्बान, एतिरा पैसा किथां ईंदा? हा बा शेर, इहो सचो तुंहिंजो कमु न आहे ऐं मां ॼाणा थो इहो मुंहिंजो मुक़दर आहे। असां वटि त कुझु बि न आहे, पर हाणे हथियार खणणो पवंदो ऐं मुल्क में बाहियूं ॿारिजूं। अॼु जे ज़माने में सही ज़िंदगी गुज़ारण वारे खे जीअण बि नथो ॾिनो वञे। बाबा सेठ जुनेद जो प्लान बि ज़माने वारनि खे ज़रूरु करे ॾेखारिबो, ज़रूरु करे ॾेखारिबो। अदा कुर्बान, तूं ख़्यालनि में गुम थी वियो आहीं, छा पियो सोची? बसि अदा शेर, अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। बसि तूं पंहिंजी नौकिरी जी पक्की तयारी कर। अलाह वॾो आहे, अलाह कंहिंखे छॾियो न आहे। बसि हाणे हंधु कंदासीं, बसि न। केर आई मुंहिंजे घर में घिरी आयो आहीं? मां चवां थो घर मां निकिरी वञ। ॿुधाए त मां केरु आहियां? मां तुंहिंजी मिठड़ी थी फरज़ाना जो ऐं मां हुन सां प्यार। खबरदार कमीना, तूं मुंहिंजे घर में घिरी आयो आहीं, मां तोखे ज़िंदा न छॾींदुमि। तूं लॻे थो कुझु न ॾींदे। हे तो छा कयो? मूंखे हासिल करण जे लाइ मुंहिंजे साथी खे तो मारे छॾियो। फरज़ाना, मुंहिंजी मोहबत अच्छे कपिड़े वांगुरु साफ़ आहे। मूंखे चवंदा आहिनि त अच्छे कपिड़े ते दाग जल्दी लॻंदो आहे। मां त तोसां मिलण आयो हुयुसि। जीअं आयुसि त चाचे खे खंजर लॻल हुई। खेसि खंजर कढण जी कोशिशि कयमि त मथां तूं वञी ऐं मां तुंहिंजे नज़रुनि में गुनाहगार थी पियो। मुझे ज़बान ते एतबार कर फरज़ाना। तू राजा पुजारी न पर मकार ही मकार। बस हितां निकिरी वञ, मां ॼाणा ऐं मुंहिंजी किस्मत ॼाण।
मौला ॿुधो आहे कुर्बान नाले हिकु जवान पैदा थियो आहे तमामु कस्तो आहे ख़बर न आहे हू किथे थो रहे हिन जवान जी जांच करणु ज़रूरी आहे ऐं असांजे कम जो माण्हू आहे ख़बर आहे कालू ख़बर आहे तोखे यादि आहे त पाण ॿिन्ही गॾिजी हुन नौकर फराद खे ख़तम कयोसीं ऐं उन फराद जो पुटु आहे कुर्बान हिकु खसीस टके जो नौकर हुनखे ख़तम करणो आहे जेकॾहिं कालू हुनखे ख़तम न कयोसीं न इहो नौकर असांजी ॻिचीअ में पइजी वेंदो छा सम्झी ॻिचीअ में पइजी वेंदो वॾा इन लाइ मां ई काफ़ी आहियां हुकुम कयो